में रहियो हो ऐं हज़रत अलीअ जो तख़्तगाह बि कूफो हुयो। तंहिंजे करे तूं असां वटि आव, असां सभु तुंहिंजो साथ ॾींदासीं, यज़ीद जो साथ कोन ॾींदासीं। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण कोन वयो आहे, बल्कि दावत ते वयो आहे। ऐं उन्हनि छा चयो? नहनु शियतुक व शियतु अबीक। उन्हनि ख़त में ईअं लिखियो त ऐं प्यारा हुसैन, असां तुंहिंजा शिया आहियूं ऐं तुंहिंजे बाबे जा शिया आहियूं। सम्झो था अलाए न छा चयूं? असां केरु आहियूं? तुंहिंजा शिया ऐं तुंहिंजे बाबे जा शिया आहियूं। असांजी दावत ते अचो। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त शहीद करण वारा कूफी हा या मदीने वारा हा? ॾाढे ॻाल्हायो था, ज़ोर सां ॻाल्हाईंदा हलिजो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक में आ। होॾो ख़त इमाम साहब खे मिलनि था ऐं होॾो वरी इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मदीने तैयबा में रहे थो पियो, इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उन ज़माने में जेको यज़ीद जे तरफ़ खां गवर्नर मुक़रर छला, रात जे टाइम ते हुसैन आली मक़ाम खे घुरायो आ, आधी रात जे टाइम ते पैगाम मोकिलियो आ, साईं महिरबानी करे मूंसां मिली वञो, तव्हां सां ज़रूरी ॻाल्हि ॿोल करणी आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खे ऐं ॿियनि पंहिंजे साथनि खे गॾु कयो आहे त आधी रात जो हाकिम कोन घुराईंदो आहे। हाकिम जे घुराइण जो को टाइम हूंदो आहे, को वक़्तु हूंदो आहे। आधी रात जो घुरायो थी, पक ख़ैरी ॻाल्हि कान्हे का। हाणे तव्हांजी मर्ज़ी, सलाह कयो त वञा या न वञा। हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर ऐं ॿियनि साथनि जेके हज़रत इमाम हुसैन जा वेझा अज़ीज़ हा, मशवरो ॾिनो आहे, अर्ज़ु कयो आहे त क़िबला तूं असांजो वॾो आहे, जेका तुंहिंजी सलाह असां तोसां बदल आहियूं। इमाम साहब फरमाइनि था 10-15 तव्हां मां नौजवान तलवारनि सां, हथियारनि सां मूंसां गॾिजी हलो, मां हलां थो, अवां ॿाहिरि बीहजो, मां हुन सां अंदरि वञी गुफ़्तगू कयां थो। जेकॾहिं का ख़ैर जी ॻाल्हि आहे त ठहियो, पर भला जेकॾहिं का हुन ॾुखी ॻाल्हि कई, मुंहिंजे तबियत जे ॻाल्हि ख़िलाफ़ कयईं ऐं मां ॾाढे ॻाल्हायां, मुंहिंजो आवाज़ तव्हां ॿाहिरि ॿुधो, ॾाढे जॾहिं मुंहिंजो आवाज़ ॿुधो त देरि न कजो, अंदरि हलिया अचो, पोइ मुक़ाबिलो कंदासीं, ॾिठो वेंदो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे पंहिंजा साथी पाण सां वठी उहे हथियार बंदि थी करे गवर्नर हाउस जे ॿाहिरां बीठा आहिनि। पाण अकेलो हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु उन मदीने जे गवर्नर वटि पहुतो आहे। अंदरि जो वियो त गवर्नर हज़रत इमाम हुसैन जे इस्तक़बाल जे लाइ अॻे ई बीठो हो। सुभान अल्लाह। मुंहिंजा अदा कहिड़ो बि खणी इंसान हुजे, इंसान खां ग़लती थींदी आहे, इंसान खां ख़ता थींदी आहे, इंसान खां ॾोह बि थींदो आहे, पर आख़िर मुसलमानी बि त का शइ आहे या न आहे? गवर्नर यज़ीद जो आहे, पघारदार यज़ीद जी आहे, पघार यज़ीद जी थो खणे पियो, मुक़रर हुनखे यज़ीद कयो आहे, पर हज़रत हुसैन आली मक़ाम जी बि इज़त त हुई न सही, वक़ार हुयो, शान हो, मान हो, कुझु बि हो, इक़्तिदार में भली हुयो, हाकिम हो, पर हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे इस्तक़बाल लाइ बीठो आहे। अदब सां अॻिते वधियो आहे, इमाम साहब खे हथु ॾिनो अथई, हथु ॾेई इमाम साहब खे पंहिंजे मसनद ते वेहारे अर्ज़ु कयो अथई, क़िबला आधी रात जो मूं तव्हांखे घुरायो आहे, तकलीफ़ माफ़ कजो, ही कमु मां तव्हांखे मां ॿुधायां थो। कहिड़ो कमु आहे? दुरूद पर त मां तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। ॻाल्हि असल में हीअ हुई त हज़रत अलीअ जे वफ़ात खां पोइ जाॻो था, निंड अथव? ॻाल्हि सम्झजो, छो त तव्हांखे वेसरा घणी ऐं हीअ ज़रूरी ॻाल्हि आहे जेका सम्झण जहिड़ी आहे। सम्झो था अलाए न? हा, ॿुधो, हज़रत अलीअ जे वफ़ात खां पोइ, शहादत खां पोइ हज़रत इमाम हसन तख़्त ते वेठो आहे। केरु वेठो आहे? ॾाढे जो केरु वेठो आहे? हसन केरु आहे? पगदार पुट, हज़रत अलीअ जो पगदार पुट आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरका जे न्याणीअ जो वॾे खां वॾो फर्ज़ंद नबी पाक जो ॾोहटो हज़रत इमाम हसन आहे, नंढड़ो आहे। हुज़ूर पाक परे खां ॾिसी फरमाइनि था, ओ मुंहिंजा उम्मतीओ, इहो जेको मुंहिंजो बचड़ो आहे,
जंहिंजो नालो हसन आ। मां मुहम्मद करीम तव्हां खे ॿुधायां थो, जॾहिं जवान थींदो इन जे हथां अल्लाह पाक मुसलमाननि जे ॿिनि जमातुनि में सुलह कराईंदो। इहो मुंहिंजो बचड़ो मुसलमाननि खे खून रेज़ी खां बचाईंदो। छा कंदो? खून रेज़ी खां, ज़ोर सां चओ, खून रेज़ी खां केरु बचाईंदो? चओ हसन। केरु थो चवे? चओ रसूलुल्लाह। कीअं थो बचाए? हाणे हीअं थो बचाए, जॾहिं हज़रत अली उल मुर्तज़ा शहीद थियो आहे, हज़रत अलीअ जे शहादत खां पोइ मुसलमाननि गॾिजी करे हज़रत इमाम हसन खे तख़्त ते वेहारियो आहे। हज़रत इमाम तख़्त ते जमल वेठो आहे। हज़रत उस्मान शहीद थियो हो। हज़रत उस्मान जे शहादत खां बाद मुसलमाननि में इख़्तिलाफ़ थी पियो आहे। हिकिड़ो मुसलमाननि जो टोलो पियो चवे त जेके कातिल हा उन्हनि खां वेर वरितो वञे। ॿिया मुसलमान चवनि पिया त 2-3 ॾिहाड़ा तरसो, मुसलमाननि जी रियासत लोॾे में अची वई आहे। जेसीं ताईं मुसलमाननि जी रियासत मज़बूत न थींदी तेसीं ताईं कातिलनि खां, जेके 400 कातिल हा, उन खां बदिलो वठी कोन सघिबो। पहिरीं मुल्क बचायो, बाद में तव्हां बदिलो वठो। इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ थी पियो आहे। 2-3 लड़ायूं लॻियूं आहिनि। मुसलमाननि में टोला बणिजी विया। हिकिड़ो कूफिन जो टोलो आहे, हिकिड़ो शामिन जो टोलो आहे। समझो था अलाए न? हिकिड़ो टोलो कूफिन जो, ॿियो टोलो ॿई मुसलमान। ॿई हिकिड़े पासे कूफिन जे टोले जी अॻुवाणी अली उल मुर्तज़ा करे रहियो आहे, ऐं शाम वारे टोले जी अॻुवाणी हज़रत अमीर मावियो सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु करे रहियो आहे। हू बि नबी पाक जो सहाबी आहे, हो बि नबी पाक जो सहाबी आहे। हिकिड़ो मुहम्मद करीम जो न्याणो आहे, यानी हज़रत अली उल मुर्तज़ा। ॿियो वरी नबी पाक अलैहिस्सलाम जो सालो आहे, यानी हज़रत अमीर मावियो रज़ी अल्लाह ताला अन्हु। पर हज़रत अमीर मावियो कातिबुल वही बि आहे। क़ुरान लहंदो हो, जिब्रील आणींदो हो, मुहम्मद ॻाल्हाईंदो हो। हज़रत अमीर मावे खे अल्लाह जो हबीब चवंदो हो, अमीर माविया लिखंदो वञ त क़ुरान महफूज़ थींदो वञे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा सभु सहाबी, जेके बि सहाबी हूंदा हा, उहे सभु जो सभु हज़रत अमीर मावे खे चवंदा, अंत खालुल मुमिनीन। ओ सोना अमीर माविया, तूं मुस्तफ़ा करीम जे उम्मत जे मोमिननि जो मामो आ। मोमिननि जो मामो। अबा मामो कंहिंखे चइबो आहे? ॾाढे ॻाल्हायो। मामो छा खे चवंदा हो? माउ जो भाउ मामो, है न साईं? हाणे अमीर मावियो मोमिननि जो मामो कीअं आहे? इन जे करे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में हिकिड़ी औरत आहे जंहिंजो नालो आहे हज़रत उम्मे हबीबा। छा आहे नालो? धीअ अमीर मावे, भेण अमीर मावे साईं जी, ऐं धीअ अबू सुफियान जी। मुहम्मद करीम सां मुसलमानीअ वारे ज़माने में पीउ जे मुसलमान थियण खां अॻे ई निकाह कयो अथई। मुस्तफ़ा जे घर में या पीउ अञा मुसलमान कोन थियो आहे। जंहिंमहिल काफ़रनि ते दब पई आहे, सख़्ती पई आहे, उन बीबी उम्मे हबीबा जो पीउ अबू सुफियान जेको उन ज़माने में काफ़र हो, लिकी लिकी पंहिंजे धीउ जे घर आयो आहे त मां पंहिंजे धीउ खे चवां त मुहम्मद खे सिफारिश करे असां तो तलवार लहे, असां मुसलमान थींदासीं, असांखे माराए न। हाणे लिकी लिकी सालनि खां बाद में मके खां मदीने पाक पहुतो आहे। कई साल गुज़री आहे, न पीउ धीउ खे ॾिठो आहे, न धीउ पीउ खे ॾिठो आहे। चोरी चोरी पंहिंजे धीउ जे घर जीअं जो अमीर हज़रत अबू सुफियान पहुतो आहे त धीउ परे खां पीउ खे ॾिसी ॾाढी ख़ुशी कई आहे त बाबू अचे थो पियो। दिलि में सोचई पक मुसलमान थींदो, इहा ख़ुशी आहे, पर अञा मुसलमान कोन थियो आहे। अॻिते वधी वञी पीउ खे भाकुर पातो अथई, मुलाक़ात कई अथई, पीउ खे वठी घर में आई आहे। अंदरि बिस्तरो विछायो पियो आहे। अबू सुफियान इरादो कयो त बिस्तरे ते वेहा, पीउ खे चई अबा बीह। पीउ बीठो आहे, बीबी उम्मे हबीबा बिस्तरो वेढ़ियो आहे, वेढ़े अंदरि रखियो आहे, चवे थी बाबा हाणे वेह। अबू सुफियान तो चए अम्मा इहो छा? पीउ जे लाइ त बिस्तरो विछाइबो आहे, तो विछायल बि वेढ़ियो आहे, ॻाल्हि कहिड़ी आहे? चवे थी बाबा तोखे ख़बर नाहे बिस्तरो मुंहिंजे ढोलण मोहम्मद मिठड़े जो आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार।
हे बिस्तरो मुंहिंजे मोहम्मद करीम घोट जो आ ऐं तूं मुस्लमान कोन थियो आ, अबो आ त भली हुज पर काफर मुंहिंजे रसूल जे बिस्तरे ते न वेहंदो। भाई हे बता औरतूं हुयूं न, पीउ विसरी थो वञे सो पर ॻाल्हि कहिड़ी याद आहे त मुंहिंजे रसूलुल्लाह जो बिस्तरो आहे। उहा घरवारी कंहिंजी आहे, चओ रसूलुल्लाह जी। ॾाॾे चओ कंहिंजी घरवारी आहे? ऐं रसूलुल्लाह जी घरवारी असांजी छा थिए? ॾाॾे त कोन चयो या अलीअ जो नारो अहिड़ो था हणो जो रोड खां ॿाहिरि, ऐं अम्मा चवंदे बुखार थो अचे वञा। चओ रसूलुल्लाह जी घरवारी असांजी अम्मा। ॾाॾे चओ रसूलुल्लाह जी घरवारी असांजी। क़ुरान थो चवे अन्नबिय्यु औला बिलमुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन खे साह खां बि वधीक वेझो आहे, पर जेके नबी जूं ज़ालूं आहिनि से मोमिनन जूं माइरूं आहिनि। मोमिनन जूं अमड़ियूं आहिनि। मालूम थियो त हज़रत बीबी उम्मी हबीबा नबी पाक जी घर वारी आहे, असांजी अम्मा है, असांजे अम्मा जो भाउ असांजो मामो आहे, असांजे अम्मड़ जो भाउ असांजो। इन जे करे सहाबी चवंदा अंत खालुल मुमिनीन, ओ सोहणा अमीर माविया सही रज़ी अल्लाह ताला अन्हु, तू मोमिनन जो मामो आहे। इन जे करे जो मोमिनन जी मां उम्मे हबीबा जेका नबी करीम जी ज़ाल आहे उहा तुंहिंजी भेण आहे, असांजे अम्मा जो तूं भाउ आहे। इन जे करे खालुल मुमिनीन आहे। हाणे मुंहिंजा अदा शाम वारनि जी जमात जो अॻवान अमीर मावियो साईं आहे, कूफे वारनि जे जमात जो अॻवान अलील मुर्तज़ा आहे। पाण में इख्तिलाफ थी पियो आहे, उन इख्तिलाफ जे लाइ अली छा थो चवे? दुरूद पढ़ त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। वरी सलात मुंहिंजे हबीब पाक दे। अहल सुन्नत जे किताब में हज़रत अली खां पुछो अथनि, मौला अली ठाहियो अथनि, ठीक है कि शाम वारा जो तोसां विढ़नि था, तुंहिंजा मुखालिफ़ वारा बि शिया, छापण वारा बि शिया। ऐं शिया चवंदा आहिनि इहो किताब जेको आहे उन जो नालो आहे नहजुल बलागत। उन नहजुल बलागत जे लाइ चवंदा आहिनि इहे सभु अली साईं जा ख़ुतबा आहिनि जेके असां गॾु करे रखिया आहिनि। वक़्तन फ़वक़्तन अली साईं ख़ुतबो ॾींदो हो, असां लिखंदा वेंदा, गॾु कंदा वेंदा हुआसीं। हज़रत अलीअ जे वफ़ात खां पोइ इहो शेख रज़ी नाले हिकिड़े हिननि जे इमाम गॾु करे किताब शाया कयो आहे, शीयनि जो किताब आहे। उन में मुंहिंजा प्यारा अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइनि था पिया, तव्हां मूंखे चओ था जेको तोसां शाम वारो विढ़े थो, असांजो इख़्तिलाफ़ छा जो आहे? हज़रत अमीर अलीअ जा लफ़्ज़ ॿुधजा, चवे थो जेको अमीर जेको शाम वारनि जो आहे, यानी हज़रत अमीर मावियो। हज़रत अली थो फरमाए जंहिं अल्लाह ते अमीर मावे जो ईमान आहे उन अल्लाह ते मां अलीअ जो ईमान आहे। जंहिं मुहम्मद ते अमीर मावे जो ईमान आहे उन मुहम्मद ते मां अलीअ जो ईमान आहे। जंहिं क़ुरान ते अमीर मावे जो ईमान आहे उन क़ुरान ते मां अलीअ जो ईमान आहे। जंहिं इस्लाम ते अमीर मावे जो ईमान आहे उन इस्लाम ते मां अलीअ जो ईमान आहे। अमीर मावे ऐं मुंहिंजे इस्लाम में ईमान में को फ़र्क़ु न आहे। असां ॿई मुस्लमान आहियूं, पर हज़रत उस्मान जे शहादत खां बाद में असां में थोरो इख़्तिलाफ़ थी पियो आहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त ख़ुदा असांजो सुलह कराईंदो, ख़ुदा असांजो। मालूम इहे थो थिए इन लफ़्ज़नि मां त जंहिं अल्लाह रसूल क़ुरान इस्लाम खे नबी साईं जो प्यारो अली मञे थो उन अल्लाह रसूल क़ुरान इस्लाम खे हज़रत अमीर मावियो मञे थो। माना मालूम थियो त हुननि जी लड़ाई कुफ़र इस्लाम जी कान हुई। जेकॾहिं को इख़्तिलाफ़ हो त हिकिड़ो सियासी इख़्तिलाफ़ हो। मुंहिंजा अदा सियासी इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, पीउ पुट जा थींदा आहिनि, भाउ भाउ जा थींदा आहिनि, दोस्त दोस्त जा थींदा आहिनि। कंहिं सियासी इख़्तिलाफ़ जे करे कंहिंखे काफ़र कोन चइबो आहे। अवां हिते जेका बि जमात वेठा आहियो, जमाती मुंहिंजा आहियो, दोस्त मुंहिंजा आहियो, नमाज़ मुंहिंजे पुठियों पढ़ंदा आहियो, जुमो पढ़ंदा हो, 5 वक़्त पढ़ंदा हो, ईद नमाज़ पढ़ंदा हो, मुंहिंजे अखियुनि जा नूर आहियो, साईं आहियो, भाइर आहियो। पर अवां में मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, को कहिड़ी पार्टी सां, को कहिड़ी पार्टी सां। पोइ भला पार्टी बदिलजी वई त कुफ़र थी पियो छा? ॾाढे ॻाल्हायो आहे।
सियासी इख्तिलाफ पंहिंजी जगह ते आ, पर पाण सभई था चऊं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सियासी इख्तिलाफ पंहिंजी जगह ते आ, तव्हां असांजो नबी हिकिड़ो, अल्लाह हिकिड़ो, दीन हिकिड़ो, क़ुरान हिकिड़ो। हज़रत अमीर मावे साईं जे लाइ शेर ख़ुदा फरमाईंदो आहे त असांजो पाण में को इख्तिलाफ ई कोन्हे को। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जंहिं अल्लाह खे अमीर मावियो मञींदो आहे त खे मां मञींदो आहियां। हवा हिन खे साफ़ कर, सही करे, हुतां हुतां सही करे। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। बस थी वया। हाणे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त इख़्तिलाफ़ छा जो हो, चओ सियासी हो इख़्तिलाफ़, मज़हबी इख़्तिलाफ़ कोन हो। पोइ भला मज़हबी इख़्तिलाफ़ जे करे कंहिंखे काफ़िर चइबो या न? मज़हबी इख़्तिलाफ़ जे करे त चइबो, पर सियासी इख़्तिलाफ़ जे करे न चइबो। सियासी इख़्तिलाफ़ जे करे कंहिंखे काफ़िर कोन चइबो, कंहिंखे बेईमान कोन चइबो। हज़रत अली ख़ुदि फ़तवा थो ॾिए त जंहिं अल्लाह रसूल क़ुरान इस्लाम खे अमीर मावियो थो मञे, तंहिं अल्लाह रसूल क़ुरान खे मां अली थो मञा पियो। पर इख़्तिलाफ़ थी पियो, इख़्तिलाफ़ थी पियो। ऐं असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे, असांजो चवण आहे, उन इख़्तिलाफ़ में भली अमीर मावियो सही इख़्तिलाफ़ थो करे, अली इख़्तिलाफ़ थो करे, पर हक़ ते हज़रत अली हो। हक़ ते केरु हो? हक़ बजानब हज़रत अली आहे। हज़रत अमीर मावे जो मौक़िफ़ सही न हुयो। असां इहो बलद दवा सां चवंदा आहियूं, अॻे बि चयो आहे, हाणे बि चऊं था, पर ईअं कोन्हे को त हिकिड़े जो नज़रियो सही कोन्हे। सियासी नज़रिये जे इख़्तिलाफ़ जे करे ईमान खां कोन निकिरी वेंदो आहे। जॾहिं पाण में इख़्तिलाफ़ थियो, हाणे जंगूं बि लॻियूं, हज़रत अली हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो, हाणे ख़लीफ़ो मुक़ररु कयो हज़रत इमाम हसन खे। कंहिंखे मुक़ररु कयो अदा? ॾाढे ॻाल्हि, कंहिंखे मुक़ररु कयूं? इमाम हसन खे ख़लीफ़ो मुक़ररु कयो। हाणे जॾहिं इमाम हसन ख़लीफ़ो थियो आहे त इमाम हसन जे ख़लीफ़े थियण खां बाद में 6 महीना हज़रत इमाम हसन ख़लीफ़ो रहियो आहे। घणा ॾिहाड़ा साईं? 6 महीना। 6 महीने खां बाद में ओ जेका पुराणी लड़ाई सा वरी शुरू थी वई। हेॾो कूफे वारा उथिया, हेॾो शाम वारा उथिया, होॾो बि तलवारूं शुरू थियूं, होॾो 40,000 माण्हू गॾु थिया, होॾो 60,000 माण्हू गॾु थिया, लख माण्हू गॾु थी विया। लड़ाई शुरू थियण वारी आहे, सभु कंहिंजे हथ में तलवार आहे। हो चवे त मां हुन खे मारियां, हो चवे त मां हुन खे मारियां। शाम वारा पिया चवनि असां हज़रत हसन खे ख़लीफ़ो न मञींदासीं, कूफे वारा पिया चवनि असां हज़रत हसन जी हिमायत कंदासीं, ॿिए खे ख़लीफ़ो कोन ठाहींदासीं। अची लड़ाई शुरू थी आहे। शाम वारा हज़रत अमीर मावे जी हिमायत पिया कनि, कूफे वारा हज़रत इमाम हसन जी हिमायत पिया कनि। लख माण्हू गॾु थी वियो, जंग शुरू थियण वारी आहे। वाह मुहम्मद तुंहिंजे इल्म ग़ैब तां क़ुर्बान वञा। नबी साईं छा चयो हो त ही मुंहिंजो बचड़ो जेको नंढड़ो हुआ, मुसलमाननि जे 2 जमातुनि में सुलह कराईंदो। 6 महीना तख़्त ते वेठो आहे, अॻिते वधी आयो आहे। चवे थो मुसलमानो न विढ़ो, जंग न कयो, लड़ाई न कयो, रसूल जे उम्मत जो रत न वहायो। फ़ैसिलो मां थो कयां। कहिड़ो थो फ़ैसिलो करे? जे मां इस्तीफ़ा थो ॾियां, मां पंहिंजे तरफ़ खां हज़रत अमीर मावे खे मुंतख़ब थो कयां, मां पंहिंजे जमात फ़ौज ते कंट्रोल थो कयां। ओ मुंहिंजा मुरीदो, मुंहिंजो चवणु मञो, चे तुंहिंजो चवणु क़बूल आहे। चे मुंहिंजो चवणु क़बूल आहे त मां बि अमीर मावे जी बैयत थो कयां, तव्हां बि कयो। हज़रत इमाम हसन साईं सुलह कयो आहे, जंग खां मुसलमान खे बचायो आहे, खून रज़ी खां माण्हू बची विया। हज़रत अमीर मावे खे पंहिंजे तख़्त ते वेहारे थो। हाणे तूं पाण ईमान सां फ़ैसिलो करे ॿुधाइजां त जेकॾहिं हज़रत अमीर मावियो सही रज़ी अल्लाह ताला नो नाहक ते हुजे हा, ग़लत हुजे हा, कूड़ो हुजे हा, मुनाफ़िक़ हुजे हा, माअज़ल्लाह या बेईमान वग़ैरह हुजे हा, त हसन हुन जी कॾहिं बि बैयत कोन करे हा। छो त हसन जहिड़ो तहिड़ो कोन्हे को मुंहिंजे मुहम्मद मीर जो ॾोहिटो आहे। अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा या रसूल अल्लाह।
हाणे डंडो मूंखे खणणो पइजी वियो। खणा न डंडो, ॻाल्हि त पूरी करण जो। सलात बुलंद आवाज़ सां। हिकु जुमे में टाइम थोरो, ॿियो तव्हांजो हर 5 मिंट खां पोइ नारो न हणंदा कयो, कॾहिं कॾहिं हिकिड़ो बस 3 नारा हणो बस, वधीक न। सम्झो था अलाए न? बस हिकिड़ो शुरू में, ॿियो विच ते, ॿियो पिछाड़ी में, बस वरी कुझु ॿुधो त साईं टाइम पूरो थी थो, टाइम जो हाणे घड़ी खां पोइ अदा ठहियो पूरो थी वियो, ॻाल्हि पूरी कंदी। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लम। हाणे नबी पाक छा चयो हो त मुंहिंजो ही बच्चो मुसलमाननि जे जमात में सुलह कराईंदो। छा कराईंदो अदा? कहिड़ी जमात में? कंहिंजी जमात? माना रसूलुल्लाह ॿिन्ही खे छा सॾियो आहे? पोइ रसूलुल्लाह जन खे मुसलमान सॾे ऐं असां जहिड़ो को माण्हू हुनखे माज़ अल्लाह घटि वधि ॻाल्हाए, या को आली, को मवाली, को चरसी, को भंगी, न वुज़ूअ जी ख़बर, न निमाज़ जी ख़बर, न रोज़े जी ख़बर, न तहारत जी ख़बर, का ख़बर कान्हे का। बस इहे पियूं था चरसो ऐं घुमूं था अर्श। बस मां जांदो मोहम्मद वटि राति रब वटि जहिड़ी पिणसमानी पचाए रखी हुजे। अरे तोखे का ख़बर कान्हे का, न निमाज़ जी, न रोज़े जी, न हज जी, न क़ुरान जी, न हदीस जी। तोखे कहिड़ी ख़बर? तोखे त पाकाई पलीती जी बि ख़बर कान्हे का। तूं उन्हनि जी छो थो गिला करे जंहिंजी ताईद से शेरे ख़ुदा जो बच्चो हसन पियो करे। अबा हसन हक़ ते ना हक़ ते? हथ त मथे खणो, मां ॾिसां त सही। हज़रत हसन हक़ ते आहे न सही? पोइ जेको हक़ ते आहे, पोइ जेको हक़ वारो आहे, सो हक़ जो पासो वरितई या ना हक़ जो? हज़रत हसन बैयत कई आहे, हज़रत हसन इस्तीफ़ा ॾिनी आहे, हज़रत हसन कुर्सी छॾी आहे, हवाले कंहिंजे कई आहे? सैयदना अमीर मावे साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे। अमीर मावे नबी पाक जो सालो आहे, कातिबुल वही आहे, हुनजो को ॾोह कोन हो। कंहिंजो न पुटु ख़राब थी पवे त पोइ हुनखे छा कबो? अबा नूह नबीअ जो पुटु बि त काफ़र थी पियो हो न। हज़रत अमीर मावे जॾहिं हिन दुनिया मां रहलत थो करे वञे, यज़ीद ज़ोरी तख़्त ते वेठो आहे। हाणे हुन गवर्नर मदीने वारे खे चयो त हुसैन तो वटि रहे थो, घुराए मुंहिंजी बैयत कराएसि। गवर्नर हज़रत इमाम हुसैन खे चयो, सोना मां तोखे छो घुरायो आहे? ॻाल्हि यादि आहे? विसरी सघां न वई न? ओ जेको राति जो घुराई, छो घुरायो थमां? चइसि ॿुधाए। चई हज़रत अमीर मावियो गुज़ारियो आहे। चई हाओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हज़रत हुसैन थो फरमाए, हुसैन जा लफ़्ज़ ॿुधजा, अल्लाह जी ज़ात शल अमीर मावे जे मथां रहमतूं मोकिले। छा थो चवे? केरु थो चवे? हुसैन। अल्लाह शाल अमीर मावे साईं जे मथां रहमतूं मोकिले। केरु थो चवे? हुसैन। होॾो हसन बैयत थो करे, हेॾो हुसैन दुआ थो घुरे ऐं अफ़सोस थो करे त शहीद थी वफ़ात करे वियो आहे। पर गवर्नर थो चएसि हाणे उनजो पुटु यज़ीद वेठो आहे, मां हुनजी बैयत वठंदुसि तव्हां खां। हुन मूंखे लिखियो आहे त हुसैन खां बैयत वठ। हाणे जेका साईं जी सलाह। हुसैन थो फरमाए आधी रात जो तकड़ कान्हे का, सुबुह थिए सोचां, मशवरो कयां, पोइ तोखे ॿुधाईंदुसि। जे ठीकु आहे साईं, अव्हां खे मोकल आहे, सुबुह जो वर्दी ॾिजो। हुसैन उथियो आहे, मरवान पलीत वेठो आहे, गवर्नर खे तो चवे शिकार हथां न छॾ, हाणे बैयत वठेसि। सुबुह मतां हुसैन हथनि मां निकिरी वञई। यज़ीद जी बैयत हुसैन कोन कंदो। शरारती माण्हू विच ते हूंदा आहिनि, मरवान वॾो शरारती आहे। उन हज़रत इमाम हुसैन खे आधी राति जो मजबूर करे बैयत वठण लाइ गवर्नर खे मशवरो ॾिनो आहे। हज़रत हुसैन शींहुं आहे, बिगड़ी पियो आहे, चवे थो गवर्नर तूं जो कुझु न वञे। ओ मरवान तोखे कहिड़ो हक़ आहे? मां अलीअ जो बच्चो आहियां, न लिकी बैयत कई अथमि, न लिकी बैयत कंदुसि। जे कंदुसि त बि ज़ाहिर ज़हूर, जे न कंदुसि त बि ज़ाहिर ज़हूर। तूं असांजे वेझो न। आम तरह चइबो आहे न, अरे भसा फलाणो चाहे ही सलाह कई, भसा को मरवान हो, चवंदा हुया न। भसा अहिड़ो निभागो आहे, 1000 एकड़ ज़मीन अथसि, कॾहिं मस्जिद में मरवान 5 रुपया बि कोन, चवंदा हुया न। इहो मरवान मशहूर थी वियो आहे, अहिड़ो चंडो निभागो हो। मुंहिंजा अदा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे सहाबनि खे वेढ़ाइण में उनजो हथ हो, आल बैत खे तकलीफ़ ॾियारण में उनजो हथ हो। जंहिं महिल हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम ज़बरदस्त ॻाल्हायो आहे,
तकड़ा तकड़ा हो जेके ॿाहिरि बीठा हुआसीं अंदरि अचणु शुरू थी विया। चयल हो त मां ॾाढे ॻाल्हायां, अंदरि अचिजो। हुसैन सम्झी वियो मुंहिंजो चयल अथनि, खून ख़राबो थींदो। पाण तकड़ो ॿाहिरि निकितो, चयूं कि भला ॾे ख़बर। पाण फरमाइनि था ख़ैर आहे, चुप कर।